मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां जेके हिन क़िस्म जूं जेके एजुकेशनल सिहतमंद जेके सरगर्मियूं आहिनि एक्टिविटीज़ आहिनि उन ते तव्हां पंहिंजो हिकिड़ो रोल प्ले कयो था। ऐं ख़ासि तौर ते हिते साईं VIP स्कूल जो जेको हिते रोल रहियो आहे, ख़ासि तौर ते साईं अब्दुल्ला लाकिर साहिबु हिते जेके मुसलसल कुझु सालनि खां वठी हिते जेके तइलीमी सरगर्मियूं हिन क़िस्म जूं हिकिड़ियूं टेस्टूं रखाए थो, त उन्हनि में मां सम्झां थो त हीअ जेके शागिर्द आहिनि उन्हनि में कॉन्फिडेंस डेवलप थिए थो। छो त हाणे खां वठी जेकॾहिं शागिर्दनि में हिकिड़ी टेस्ट हिकिड़ो एग्ज़ाम हिकिड़ो कमीशन वारी जेको हिकिड़ो ॼण प्रोसीजर आहे, जेको तरीक़ेकार आहे, साईं अब्दुल्ला लाकिर ऐं ख़ासि तौर ते VIP स्कूल जा जेका सॼी एडमिनिस्ट्रेशन आहे उन इन अंदाज़ में जेके शागिर्द आहिनि, जेके भेनरूं आहिनि, असांजूं नियाणियूं आहिनि, नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे उन्हनि में कॉन्फिडेंस बिल्डअप करण जे लाइ हिन क़िस्म जूं सिहतमंद सरगर्मियूं हू करे थो, जेको हिन साल न पर काफ़ी सालनि खां वठी हिन क़िस्म जी रिवायत साईं अब्दुल्ला लाकिर साहिबु VIP स्कूल जो जेको सरबराह आहे उन जो रूह रवां आहे उहो हलाए पियो। सो असांखे ख़ुशी थिए थी, छो त तइलीम जो बेड़ो उहो ॿुॾो पियो आहे। ओवरऑल सॼी सिंध में असां ॾिसंदासूं त तइलीम तबाह आहे। ॻोठनि में जेके स्कूल आहिनि उते त बिल्डिंगूं कोन्हनि, ऐं जिते बिल्डिंगूं आहिनि त उते जेको टीचिंग स्टाफ आहे उहो कॾहिं अचे थो कॾहिं नथो अचे। असांजे कॉलेजनि जी जेका तइलीम आहे, यूनिवर्सिटियुनि जी ओवरऑल सॼो तइलीम जो जेको बेड़ो आहे इंटरनेशनल जेको स्टैंडर्ड आहे उन ते असां पूरा नथा लहूं। त हिते इंडिविजुअली नंढनि शहरनि में हिन क़िस्म जूं तइलीमी सिहतमंद सरगर्मियूं उहे मां सम्झां थो त हिकिड़ा ॿिज छटिजे थो, हिकिड़ो बुनियादु विझिजे थो, त उहो ॿिज अॻिते हली वॾो थींदो, उहो सलाह ॾींदो, उहे जेके ॿूटा थींदा वॾा ऐं उहे जेके उन में जी ख़ुशबू असांजे महसूसु कंदासूं। सो वंस अगेन असां उनजा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं असां उनखे साईं अब्दुल्ला लाकिर खे ऐं VIP स्कूल जी इंतिज़ामिया खे एप्रिशिएट कयूं था ऐं उमेदु कयूं था त हिन क़िस्म जूं सिहतमंद सरगर्मियूं जारी रखंदा।